नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वज़ीराइज़म इमरान खान की हिदायत ते वफाकी काबीना जो इजलास वीडियो लिंक के ज़रिए थींदो। इहो फ़ैसिलो वज़ीराइज़म एहतियात तदाबीरन के तौर ते कयो आहे त काबीना जो इजलास हिक वक्त मुख़्तलिफ़ हंधन ते मुनक़द थींदो। इन में 3 खां 4 वज़ीर वीडियो लिंक के ज़रिए शिरकत कंदा। वज़ीराइज़म ऑफिस जे इजलास की सदारत कंदो। अहम इजलास जा 2 नुक़्ता एजेंडा जारी कया विया आहिनि। ज़रिए मूजिब एजेंडा के तहत काबीना इजलास में एजेंडा स्ट्रिक के पेपरन ते ॻाल्हियूं थींदियूं। तवानाई वारे वज़ारत तरफा काबीना के ब्रीफिंग भी एजेंडा में शामिल है। ज़रिए मूजिब इजलास में कोरोना वायरस सबब पैदा थींदड़ सूरत हाल ते भी गौर थींदो। काबीना के कोरोना केसन के अंगन अखरन ऐं हिफ़ाज़ती कदमन ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रिए मूजिब काबीना के खाइण पीअण वारनि शयुनि जूं क़ीमतूं ऐं ज़ख़ीरो अंदेज़ ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मार्केटनि मां मास्क ऐं सैनिटाइज़र जी मनसूबी खोट ते भी ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रिए मूजिब वफ़ाकी काबीना मुल्क की सियासी सूरत हाल जो भी जाइज़ो वठंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।